नाज़रीन, तव्हांखे ख़बर नहीं तो SUP डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां निकितल पैदल मार्च सजावल मां ठट्टो तरफ़ रवानो थी वियो आहे। शानदार आजा कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं SUP डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां निकितल पैदल मार्च सजावल मां ठट्टो तरफ़ रवानो थी वियो आहे। शानदार आजा कई वई आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त SUP जो मार्च मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजा कई पई वञे। डिजिटल आदमशुमारी हिकु साज़िश आहे। PP जे ख़राब हुक्मरानी सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। SUP अॻवाननि चयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूदु आहे KT न्यूज़ जो रिपोर्टर इक़बाल जाखरो। जी इक़बाल, अपडेट कजो। हाँ जी, बिल्कुल सिंध यूनाइटेड पार्टी जो डिजिटल आदमशुमारी, महंगाई, करप्शन समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ निकितल सखर खां पहिरें पंधु मार्च जेको राति सुजावल में तरसल हो, सुबुह मां सुजावल खां सिंधीअ तारीख़ी शहर ठट्टे जे तरफ़ रवानो थी वियो आहे। ठट्टे ऐं सुजावल क़ौमी शाहरा ते विख विख ते जेको सिंध मार्च जे पांधीरनि जो भरपूर नमूने सां इस्तक़बाल कयो पियो वञे। हिन वक़्तु दमदमू स्टॉप ते जेको जलसे आम हली रहियो आहे, जलसे आम के अॻवान जेके उहे ख़िताब करे रहिया आहिनि। सिंध मार्च जी अॻवानी रोशन बुरड़ो, उन सां गॾु अमीर आज़ाद हसन पंवर, जगदेश आहूजा समेत ॿिया जेके क़ौमी कारकुन उहे बि शामिल आहिनि। जॾहिं त जलसे आम खे ख़िताब कंदे अॻवान जो इहो चवणो हो त सिंध हिन वक़्तु जेको घण रुखी साज़िशनि ऐं हमलनि जो शिकार आहे। सिंध दुश्मन मनसूबा जेके आहिनि उहे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करे छॾींदा, जंहिं करे सिंध यूनाइटेड पार्टी इहो महसूसु कयो त जदोजहद खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। ऐं ज़ैन शाह जी अॻवानी में जेको सखर खां पहिरें पैदल पंधु मार्च जेको उहो रवां दवा आहे। ऐं अॼु जेको ठट्टे शहर में पहुचंदो ऐं ठट्टे शहर में पहुचण खां बाद में सुभाणे ठट्टे शहर में जलसे आम जेको उनजो रथियल आहे। जॾहिं त 19 तारीख़ जेको आहे सिंध मार्च उहो कराची पहुचंदो, जिते पोइ जलसे आम कयो वेंदो, जंहिंखे अॻवान ख़िताब कंदा उनजो इहो ई चवणो हो सिंध खे हिन वक़्तु जेको सिंधी आवाम जेका आहे उन्हनि खे बाशऊर थियण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे जदोजहद में असांजो साथ ॾियण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इक़बाल जाखरो।